पाकिस्तान में चीनी शहरनि बाबति हलंदड़ अफ़वाहुनि जो जवाब नथा ॾेई सघूं। पाकिस्तान ऐं चीन में केतिरनि ई मौज़ुअनि ते मज़बूत राब्ता आहिनि। पाक चीन एतमाद खे नुक़सान पहुचाईंदे का बि कोशिश कामयाब न थींदी। पढ़ी खाते जी तर्जुमान ममता ज़हरा बलोची हफ़्तावार ब्रीफिंग चवे थी हाई कमीशन जी गाड़ी ते हमले वारे मामले ते बरतानिया सां राब्ते में आहिनि। पाकिस्तान ऐं अमेरिका में बहितर ऐं दोस्ताना लाॻापनि जी डिघी तारीख़ आहे। तोशाखाना 2 केस में पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी जूं बरियत वारियूं दरख़्वास्तूं रद्द। रावलपिंडी जे स्पेशल जज सेंट्रल शाहरुख अर्जमन तोशाखाना 2 केस जो महफ़ूज़ कल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी ते फ़र्दी जुर्म लाॻू करण लाइ 18 नवंबर जी तारीख़ मुक़रर। पीटीआई बानी ऐं संदसि घरवारी बुशरा बीबी ते तोशाखाना मां सूखड़ियूं घटि अघ ते ख़रीद करे ॻरी क़ीमत ते विकिरो करण जो इल्ज़ाम आहे। सुप्रीम कोर्ट में आईनी बेस माहौलियाती जनरल के जवाब उन क़िस्म जे मामलनि जा फ़ैसिला सुप्रीम कोर्ट में थियण घुरिजनि। कुझु मोहलत ॾिनी वञे, जवाब जमा कराए छॾींदासीं। एडिशनल अटॉर्नी जनरल चीफ जस्टिस डिप्टी अटॉर्नी जनरल खे मुखातिब थींदे चयो, तव्हां पहिरियां जवाब त जमा करायो। काज़ी फाइज़ ईसा बलोचिस्तान हाई कोर्ट के चीफ जस्टिस तौर जेयूआई सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त जमहूरियत जी कमज़ोरी में सियासतदाननि जो वॾो किरदारु आहे। सियासतदाननि पंहिंजे ज़ाती मुफ़ाद लाइ जमहूरियत ते सौदेबाज़ी कई। कंहिं बि सियासतदान खे क़ैद करण जे हक़ में नाहे। पीटीआई बानी जी आज़ादी वारनि कोशिशुनि में संदसि को बि किरदारु नाहे। अमरीका जी सियासत में मुदाख़लत नाहिनि कंदा, न ई अमरीका खे पाकिस्तान जी सियासत में मुदाख़लत जी इजाज़त ॾेई सघनि था। शुगर जड़े खामोश कातिल जो बार घटाए लखे पाकिस्तानी जी ज़िंदगी के बेहतर बणाई सघिजे थो। शुगर जे वधंदड़ केसनि जो वॾो कारण गैर फ़ाल तर्ज़ ज़िंदगी, मुनासिब ग़िज़ा ऐं बीमारी बाबति आगाही जी खोट आहे। शुगर जी रोकथाम लाइ वक़्ति सिर इलाज जी अहमियत बाबति आगाही वधाइण जी ज़रूरत आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो शुगर जे आलमी ॾियारे ते पैगाम चयाईं, मीडिया, सिविल सोसाइटी ऐं ख़ानगी शोबे जे सरकार सां आगाही पैदा करे सघिजे थी। शहरनि खे शुगर जी सस्ती ऐं असराइती सार संभाल जी सहूलियतनि जी फ़राहमी लाइ सिहत जो निसाब मुस्तक़िम बणाइण जी ज़रूरत आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां गॾियल अरब रियासतुनि जे काउंसिल जनरल जी मुलाक़ात। कराची में जारी मुख़्तलिफ़ मंसूबनि में यूएई कंपनी जी सीड़पकारी बाबति ॻाल्हि ॿोल। काउंसिल जनरल वॾे वज़ीर खे गॾियल अरब रियासतुनि जे क़ौमी ॾींहं जे तक़रीब में शिरकत जी दावत नामो ॾिनो। काउंसिल जनरल जो चवणु आहे त गॾियल अरब रियासतुनि तरफ़ां पंहिंजे क़ौमी दिहाड़े जे मौक़े ते सिंध जी सक़ाफ़त जो ॾींहुं बि मल्हायो वेंदो। वॾे वज़ीर सिंध जी सीड़पकारी खाते जे अमलदारनि ऐं यूएई ऑफिसरनि जी मुलाक़ात तइ कराई। वॾे वज़ीर जे तर्जुमान मूजिबि यूएई कंपनियूं कराची में ट्रांसपोर्ट, रोड, रस्तनि ऐं पुलनि जी अॾावत में सीड़पकारी करण ते दिलचस्पी रखनि थियूं। पीटीआई बानी 24 नवंबर ते एहतजाज जो सॾु कहिड़ी बुनियाद ते ॾिनो आहे? अवाम हाणे पीटीआई जे एहतजाज जे सॾ खे संजीदा नाहे वठंदो। एहतजाज जी आड़ में ॿीहर नव में थियण न ॾींदासीं। पीटीआई मुल्क खे यरकमाल बणाइण जी कोशिश करे रही आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, लंडन में ख्वाजा आसिफ सां अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। ग़ुलाम नाहियूं पारो बयानियूं ठाहींदड़ अॼु अमेरिका खे मदद घुरे रहिया आहिनि। कंहिं बि मुल्क खे पाकिस्तान जे अंदरनि मामलनि जी मुदाख़लत करण जी इजाज़त नाहे। पीटीआई बानी के एक्सटेंशन ते घणो एतराज़ नाहे। छा पीटीआई बानी जनरल बाजवा जे मुद्दे में वाद न कई हुई? कराची जे शहरियुनि लाइ स्टेट ऑफ दी आर्ट ट्रांसपोर्ट सर्विस शुरू करे रहिया हुयूं।
कराची समेत सिंध के 8 ज़िलनि में मकानी इदारनि जे ख़ाली थियल 38 सीटुनि ते पोलिंग शाम 5 वॻे ताईं बिना साई जे पोलिंग जारी रहंदी। आज़ाद उम्मीदवारनि समेत 180 उम्मीदवार मैदान ते लथल। मजमूई तौर ते 4,66,496 वोटर पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। पोलिंग लाइ 290 पोलिंग स्टेशन ऐं 1039 पोलिंग बूथ क़ाइमु कया विया आहिनि। कराची जे 167 पोलिंग स्टेशन मां 136 साज़ करार। कराची के 6 ज़िलनि मलीर, कोरंगी, ॾखण, सेंट्रल, क्यामाड़ी ऐं ओलह ज़िले में पोलिंग। हैदराबाद, मटियारी, सखर, लाड़काड़ो, शिकारपुर में भी मुख़्तलिफ़ सीटुनि ते पोलिंग। कंबर, शेदादकोट, घोटकी, खायरपुर, नौशरो फिरोज, सांघर, मीरपुर ख़ास, उमरकोट, थरपारकर, मटियारी, टंडे अलियार में भी पोलिंग जारी। सिक्योरिटी जा सख्त इंतजाम। काज़ी अहमद तालुके जे 2 यूनियन काउंसिल मिर्ज़ाबाग ऐं पुछपीरल जे ख़ाली थियल जनरल काउंसिल जी सीटुनि ते पीपल्स पार्टी उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब। नेपरा कलेक्टर के नेट मीटरिंग कानून की मुबीना तौर भनकड़ी करण ते नोटिस मोकलण जो फैसलो करे वरितो। नेपरा जो चवणु आहे त कलेक्ट्रेट नेट मीटरिंग कनेक्शन फराहम न करण जी शिकायत ते नोटिस वरितो। नेपरा कलेक्टर का कानून की भनकड़ी करण ते वसाहत तलब कई हुई। कलेक्ट्रेट ॿ भेरा जवाब पेश कयो पर नेपरा इख्तियारनि कलेक्ट्रेट जे जवाब के गैर तसली बख्श करार ॾिनो ऐं फैसलो कयो त कलेक्ट्रेट के शोकास जारी कयो वेंदो। पंजाब में फुर दौरान मज़ाहमत ते हथियारबंदनि जी फायरिंग में लाड़काने वासी वापारी क़त्ल। ननकाना साहिब टोल प्लाज़ा वटि फुर दौरान मज़ाहमत ते वापारी राजेश के हथियारबंदनि गोलियूं हणी फरार थी विया। राजेश कुटुंब समेत ननकाना साहिब में बाबा गुरु नानक जी जन्म ॾिहाड़े जी तक़रीब में शिरकत लाइ वियो। पीरकोट भरिसां 3 ॾींहं गुम थियल नीगर जो पाणी जे तलाउ मां लाशत। ॻोठ गुलर नारे जो वासी राबली नारे जो तलाउ मां लाश मिलियो। नीगर जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो। मांझंदि भरिसां उनड़पुर रेलवे फाटक ते ट्रेन जो कार के टक्कर। हिकु ॼणो फोत, 2 ज़ख़्मी। अलीआबाद ॾांहुं वेंदड़ कार सां हैदराबाद खां सेमर तरफ़ वेंदड़ मोहन जो दड़ो एक्सप्रेस जो टक्कर थी पियो। हादसे सबबि कार रेल गाॾी अची फासी पई ऐं फोती ऐं ज़ख़्मियुनि जी सुञाणप न थी सघी। रेती वेझो रेलवे लाइन पार कंदे रेल जो टक्कर लॻण सबबि मोटरसाइकिल सवार पीरसन रजब अली फोत थी वियो।